अस्सलाम वालेकुम दोस्तों, बाहरो उम्मीद है सब खुश हूंदा। दोस्तों, ही थोड़ो आज़माइशी तजर्बाती तौर ते मूं ही थोड़ो ड्रिप सिस्टम ठाहियो आहे इन वणनि जे लाइ, जेको टोटली हैंडमेड आहे, पंहिंजो हिते पाण ठाहियो अथमि। ही फ्रूट जेको आहे थाईलैंड जो आहे, बेलगेरी नाले सां फ्रूट आहे, जूस जो फ्रूट आहे, क़ीमती शइ आहे। ही जेको आहे वॾो वणु थींदो आहे हिन जो, ऐं हिन में गिदरे जहिड़ो फ्रूट वॾो लॻंदो आहे। उहो जेको आहे उन जो जेको आहे फ्रूट हिन में तक़रीबन वण में 17 मण ताईं फी वण पैदावार ॾेई सघे थो। हिन जो मूं किथां बिजत करे पंहिंजूं नर्सरियूं तयारु कयूं आहिनि, जंहिंमां पोइ हीउ मूं लॻायो आहे ऐं हीअ वण हेॾा थी विया आहिनि। हीअ मूं वटि तक़रीबन 40-50 खनि वण आहिनि। हिन में ही मूं सख़्तु गर्मियुनि जे करे पाणी ॾियण में या मसला हुआ, ज़मीन में सोक आहे पैदा थी, उन करे मूं हीउ हिकिड़ो ड्रिप सिस्टम हथ जो ठाहियो आहे। तव्हां ही ॾिसी सघो था, हीअ बांस आहे, हिन में ही ड्रिप वारी नलकी लॻल आहे, हीअ मिनरल वाटर जी हिकिड़ी बोतल आहे जी। हिन में इहो सिस्टम ठाहे ऐं जेको आहे हिन में इहो मूं लॻायो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था त हिन में कतिरो कतिरो पाणी जो पहाड़ में किरंदो पियो आहे जी। इहो जेको आहे इहो पाणी जेको आहे तक़रीबन हीअ बोतल जेकॾहिं 6 लीटर जी भरियूं था त सम्झो त 3 ॾींहं आराम सां हली थी वञे। 3 ॾींहं आराम सां हली थी वञे, जीअं पाण जी पहाड़ में कोई बि क़िस्म जो सोकाड़ो कोन थो थिए ऐं हीअ वण सर्वाइव करे थो वञे। जेकॾहिं हिनखे घणो पाणी ॾियूं था त हीअ सड़ी थो वञे, जेकॾहिं हिनखे थोरो पाणी ॾियूं था त सुकी थो वञे। ऐं उन करे हिन में हीअ सिस्टम लॻायो आहे त जीअं ही थोरो थोरो हिन जी पहाड़ में पोसल रहे ई रहे। हिन में बाण ॾियण बि आसान आहे, तव्हां हिन में मिलाए सघो था, हेठि को माले जो छेणो बि ॾेई सघो था, सभु कुझु करे सघो था। हीअ तजर्बाती तौर ते शुरूआति कई अथमि, कुझु वणनि में लॻायो अथमि ऐं आस्ते आस्ते लॻाईंदो वञा पियो। तक़रीबन सभिनी वणनि में हीअ मुंहिंजो प्रोग्राम लॻाइण जो आहे। तव्हां ॾिसी वठो, तव्हांखे जे पसंदि अचे त पाण तजुर्बो करे सघो था। महिरबानी।